अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इमरान चांडियो अॼु वरी नए व्लॉग सां गॾु ऐं पोयां मुंहिंजे ईमान चांडियो वेठल आहे पंहिंजी यूट्यूब जी वीडियो ठाहे पियो। हे तमामु सवेर उथंदो आहे, 6 बजे उथंदो आहे, 7 बजे ताईं पंहिंजो कमु कंप्लीट कंदो आहे, मतिलबु वीडियो हिनखे अपलोड करणी हूंदी आहे। ईमान हैलो, ईमान हैलो करे पियो। दोस्तों अॼु जेका असां वारी गाॾी आहे उनखे मतिलबु पेंटिंग जो कमु स्टार्ट थियणो आहे, त हलूं था गाॾी खे पहिरियों हली पंहिंजे शोरूम ते था बीहारियूं। ठीकु आहे, पोइ ॾिसूं था छा थो थिए। ओके दोस्तों, हे पार्किंग आहे जिथे मां गाॾी बीहारींदो आहे, हे बीठी आहे। हाणे हिनखे खणी वञिणो आहे, ॼाण डेंटर आयो, छो जो सुबुह जो सभ खां पहिरियां जेकॾहिं असां हुन जॻह ते बीहारींदासीं गाॾी त पहिरियों असांजो कमु शुरू थी वेंदो। त स्टार्ट कयूं था गाॾी खे। दोस्तों हे ॾिसो साम्हूं शोरूम आहे, क्लासिक मोटर बि लिखियलु आहे। हाणे सुबुह सवेर मतिलबु हे सॼो सुनसान लॻो पियो हूंदो आहे ऐं सीउ बि आहे काफ़ी सुबुह जे टाइम। त मां चाहियां थो सुबुह सां पहिरियां मां पंहिंजी गाॾी ते बीहारियां ताकी कमु स्टार्ट थी वञे। दोस्तों हिन पार्क में जॾहिं आयासीं त मूंखे पंहिंजो माइट बि नज़र अची वियो हिते, ऐं ॻोठ जो ई आहे, ऐं माना ईअं सम्झो त असां हिते बि गॾु ई रहंदा आहियूं साम्हूं ई। माइट हिते छा पिया कयो? असां दोस्त जो सॼो ग्रुप आहे, असां हिते योगा करण ईंदा आहियूं सुबुह जो। अगर आप बुरा न माने, मैं देखूँ सही कि आप कैसे करते थोड़ी योगा? हाँ बिल्कुल। ये आप क्या कर रहे हैं? ये इसका ऐसे आइटम का नाम है, मतलब ये माला। माला माला, ये माला मतलब ऊपर हाथ करने हैं। सांस रोकनी क्या? हाँ। अच्छा, इसको माला बोलते हैं। कोई और स्टेप? हाँ छदा क्यों? हाँ ये कोबरा है ना के, मतलब ता नांग थी न या कोबरा उन जे शक्ल में माना अने उन शक्ल में ॾिसूं। दोस्तों ये माइट हींअर कोबरा तो थे। कोबरा माण्हू सभु नांग सम्झंदा, पर नांग जो स्टाइल आहे हिकिड़ो, ऐं इनखे योगा जो स्टाइल चवंदा आहिनि। हे ॾिसो पूरो कीअं बीहणो आहे, पेरनि जे अॻियां हिसनि ते बीहणो आहे, मुंडी साम्हूं बिल्कुलु मथे ऐं अंगूठा मथे। वाह वाह सर, ये आप मुश्किल कर सकेंगे मुझे लगता है। तव्हां बि असां सां जॉइन कयो न। असां मां हाणे जॉइन आहे तव्हां सां गॾु आहे। यार चवंदा आहिनि सुबुह जो माण्हू के चङे माण्हूअ जो मुंहुं ॾिसे, सो असांखे तुंहिंजो मुंहुं नसीब थियो आहे। नवीद जो मुंहुं त हुअं ई सुठो आहे न, नवीद कुरैशी साहब जो मुंहुं हुअं ई भलो। सही अॼु ख़बर पवंदी न ॾींहुं कीअं थो गुज़रे। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी असांजे रब जी महिरबानी आहे। असां मुस्लमान आहियूं, असां सभु मुस्लमान। तूं छो मुस्लमान? नओं मुस्लमान ई आहे, ओए नओं मुस्लमान थियो अथई। राति जो हिन कल्टस जो सौदो थियो आहे, गाॾी तव्हांखे बल्कि ख़बर हूंदी। हे असांजो कुरैशी साहब आहे, नवीद कुरैशी, उनजी आहे, ऐं पैसा भला मिलिया अथसि, वॾो ख़ुशि आहे। हो ॾिसो किल बंदि ई नथी थिएसि, वॾो ख़ुशि आहे। मिनसा केक खाधो आहे, स्कूल लाइ तयारु वेठी आहे, सॉक्स बि पाता अथई, और हे पियो अथई न पाए इहो पाए वेंदी आहे न, हिनखे छा चवंदा आहिनि? हेयर पेन। अरे वाह, सी नथो अथई तोखे? सी न थींदो आहे? थींदो आहे। रेडी आहे? हलो वाह ठीकु आहे, मिनसा रेडी थी वई स्कूल जे लाइ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर टाइम थियो आहे पूरा 11 थिया आहिनि पूरा, ऐं व्लॉग स्टार्ट कयो आहे। ॾिसूं था अॼु छा थो थिए। मूंखे लॻे थो अॼु वॾो मज़ो थियण वारो आहे, छो त अॼु असलम भुट्टो ऐं एजाज़ बुढ़ो असां वटि हिकिड़ो केक बि कढींदा, जिनजो टिकटॉक में 1.5 लख फॉलोअर थिया आहिनि शायदि। इन जे करे हिकिड़ो अॼु केक बि कढींदासीं, ऐं इनशाला असां सां गॾु रहिजो, तव्हांखे इलाही मज़ो अचण वारो आहे। असलम भुट्टो साहिबु हे वठी आयो आहे, पैटीस आहिनि। छा आहिनि असलम? ही मिनी बर्गर आहिनि। हां मिनी बर्गर आहिनि। हा, चाहे केचप आहे। हा हे इंग्लिश कम पिया हलनि, तूं छा पियो खाई? मुंहिंजा थिया आहिनि 1.5 लख पंहिंजो टिकटॉक ते लाइक थिया आहिनि। हा, हिन जो हर 50,000 प्लस थींदो हिते केक कटिबो। त अॼु केक कटिबो? हा, तो हिन सां हाणे छोकिरी सां टिकटॉक ठाहिया अथई। हा, उहा तूं अलाह तोखे नसीब करे तूं ठाह टिकटॉक, हा, पर असांखे ॾेखारे बि नथो। अब टिकटॉक छो नथो ॾेखारे असांखे? तूं छोकिरी छो थो ॾेखारे? एजाज़ बोले कि छोकिरी छो थो ॾेखारे? को खतरो, हाँ, को खतरो, को भउ, का शिकायत।
एजाज बुढ़े में को भो को शिकायत एक्चुअली ॾिसो मॉडल जेका आहे उहा इंतिहाई मसरूफ़ तरीन मॉडल आहे ऐं छा फ्री हूंदो आहे यार एजाज बुढ़ो न मसइलो इहो आहे त मसरूफ़ियातूं हर कंहिंजी पंहिंजी हूंदियूं न हाणे हुन में इहो आहे त हुन खां टाइम वठिबो तव्हां कल्ह चयो त सुभाणे हिते केक कटींदी अचे हा पर हुनजी 8 बजे अॼु ॿी शूट हुई अच्छा अच्छा रिकॉर्डिंग हुई हा यको मूंसां हुई ॾिठे अबा यको असलम भुट्टे साहब साईं बाबा ठीकु आहे असां असलम जी ॻाल्हि मंज़ूर थिए ठीकु आहे अगरि सुभाणे फारिग आहे त असां केक सुभाणे था कटियूं इहा मां शॉट कोन थो ॾियां हुनजी मसरूफ़ियत लाइ छा आहे ओके त असलम भुट्टो साहब जवाब थो ॾे ओके यार हाणे छा हलो भाउ खाओ खाओ तव्हां ॻाल्हियुनि में रहा आहे पाण खाईंदा त वञो असांखे छॾिणो अथव जवाब खां मुतमिन न थियमि जवाब मुतमइन न आहे जवाब ॾिनो आहे दोस्तो एजाज बुढ़ो जवाब मो मुतमइन न आहे दोस्तो ही असलम भुट्टे साहब जो टिकटॉक जो केक आहे जंहिं ते लिखियल आहिनि 154x0 असलम लिखियो पियो आहे अॼु ही केक कटिबो ऐं चांहि जो बि डोज़ लॻण वारो आहे हे हमरा चांहि खणी छा नालो अथई संजराणी आई न समीर संजराणी आई न जी शिकारपुर जो आई जी वाह अरे वाह तुफेल संजराणी माइट ते नी जी जी हल सलाम करे ते हथ मिला अतला बस हाणे ही थी वञे अब छा था खाओ अब ये तो 5 स्टार रेस्टोरेंट के उठाओ हे छा है ओ चाइनीज सैलेड अच्छा 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 वाह 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 साईं हिते केक हेड़ा चाइनीज सैलेड वाह मालिक वाह मूंखे ला साईं चयो तूं बुख करे न मरदे कुछ भी न हुजे जग हुजे अच्छा माना कैमरा में अचण जो वॾो शौक़ ई तोखे इहो कैमरा में आयो ईअं दोस्तो फाइनली वक़्तु थी वियो आहे केक खे कटण जो त असलम भुट्टो साहब ऐं एजाज बुढ़े साहब हिन महिल बाहि ॾियनि पिया केक खे मेणबत्ती खे बाहि ॾियनि पिया पर मेणबत्ती ॿरण नथी चाहे लॻे थो ॿरी वई मुबारक हुजे हलो भाउ अचो हैप्पी बर्थडे कयो ओ सॉरी हैप्पी टिकटॉक कयूं वन पहिरियों मेणबत्ती बंदि थींदी न भाउ टिकटॉक डे अब मेणबत्ती बंदि थींदी न 1 2 3 हिकु ओ यार हैप्पी बर्थडे केक टिकटॉक हैप्पी बर्थडे टू टिकटॉक वाह वाह ॾिसो पहिरियों केरु कंहिंखे थो खाराए ॾिसो साईं असलम भुट्टो केक खणी रहियो आहे ऐं एजाज खे वात में विझी रहियो आहे छक्को वाह 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 हे वठे ताईं असांखे अब मुबारक हुजे ॿिनी खे शेर मुबारक नालो छा रखूं पुट ज़बरदस्त मज़ो अची वियो ऐं केक खे अॼु ई कटणो हुयो कल्ह न कटणो तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त ही केक जेको आहे 1.5 लख टिकटॉक जा जेके लाइक्स आहिनि उनजे करे आहे ऐं 2 लख ॾींदासीं वरी हिकिड़ो केक कटींदासीं ऐं उहो जेको केक कटींदो इहो वरी पोइ बाद में तव्हां सभिनी जे लाइ सरप्राइज़ हूंदो विद डिनर दोस्तो With dinner. लाइक कंदा रहो ऐं ईअं केक कटींदे ॾिसंदा रहो ठीकु आहे जेतिरा ऐं- लाइक्स ईंदा ओतिरा वरी केक कटबा ऐं दोस्तो तव्हां मुंहिंजे इन ब्लॉग खे ॾिसंदा आहियो पसंदि कंदा आहियो कमेंट्स बि कंदा पर तव्हां सब्सक्राइब नथा कयो सब्सक्राइब कंदव बेल आइकन जेको भरिसां घंटी जा टणिंग कंदव त मुंहिंजी सभु जेके बि वीडियो आहिनि तव्हां ताईं पुॼी वेंदियूं दोस्तो एजाज बुढ़ो ऐं असलम भुट्टो चवनि था त असां हर टिकटॉकर सां वीडियो ठाहिण लाइ तयारु आहियूं जेको बि टिकटॉक ठाहिण जे लाइ अची सघे थो असां सां मिली सघे थो ऐं कॉन्टेक्ट नंबर नथा ॾियनि छो जो कॉन्टेक्ट नंबर सां वरी पोइ घणो माण्हू बिज़ी हो थो थी वञे फासी थो वञे अब तव्हां एग्री हो इन ॻाल्हि सां असां बाबा टिकटॉक बि ठाहींदासीं ऐं हुनखे चांहि बि पीआरींदासीं चांहि बि पीआरींदासीं टिकटॉक बि ठाहींदासीं हलो सही आहे ठीकु आहे मतिलबु खुलेआम दावत आहे सभिनी खे मोहबत था कनि न मोहबत त कनि था मोहबत ॾी था कनि हलो वाह ठीकु आहे मोहबत जो पैकेज अची वियो मोहबत यार ये तू वार लग रहा है ठीक है सर बिल्कुलु इंशाल्लाह ओके 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 वाह दोस्तों ये गाड़ी वती है सिविका 88 मॉडल बाक़ी तो सही हुई पर इन में है थोड़ा प्रॉब्लम है तो करेलो फर्श जो इन को मां ठारायां पियो गाड़ी भली है मेहनती डेंटर मोड सां गड्ढा विकी विकी इधर देख लो भाई अल्लाह हाँ ये गाड़ी है 88 जो मॉडल है सिविक का गरीब गुरबे जे लाइ भली गाड़ी आहे मतलब गरीब गुरबे जे लाइ भली गाड़ी आहे ऐं एतिरी महांगी बि न आहे 2.5 लख 2,70,000 एसि ताईं जी आहे माना मूंखे 2.5 में मिली आहे त मां 270 में ॾींदुसि ऐं हे असां वारी जेका ठहे थी गाॾी हे अञा डेंट ते आहे डेंट ऐं पेंट डेंट थी वई आहे पेंट थिए पई और ही केरु वेठो आहे अरे अकरम शेख साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केड़ा हाल तव्हांजा ठीक ठाक कंहिं महिल आयो भला
थोड़ी देर थी आया मां आयो हाँ मां अचानक नज़र पे अचो शेख साहब वेठो आहियां थोड़ी देर थी मां आयो शेख साहब तव्हां कल्ह मूंखे चयो त मां वारनि खे रंग बंग हणंदुसि कारो न वो वरी प्रोग्राम जेको आहे हाणे वरी नई हिकु सीरियल अचे थी तव्हांजे सिंध टीवी जी हा। सिंध जाई हा हा त हुन में वरी हिकिड़ो पोड़े जो कैरेक्टर आहे पोड़ो हारी आहे हा। इन करे वारनि खे कलर कोन कराइणो पियो बसि इन करे वरी कंटिन्यू इहो जेको आहे ॿ जुमला भुट्टे साहब लाइ भला असलम भुट्टो माशाल्लाह सदाबहार हीरो आहे उन जी का ॻाल्हि ई कान्हे मां त पहिरियों चयोमांसि हिन वटि का गिदड़ सिंगी आहे जेका हिन वटि बसि उहो त हमेशह जेसि ताईं ज़िंदगी अलाह साईं ॾींदे जवान ईअं ई रहंदो शर्माए थो छोकिरियुनि वांगे शर्माईंदो त ख़ैर हाणे हिन जो अदा ई आहे शर्माइण अच्छा हा न न बिल्कुलु बसि साईं पोइ इहो गिदड़ सिंह जी ॾिसूं था भला साईं तव्हां चई सघोसि था अहिड़ी ॻाल्हि ई हेॾे ॾिसो साईं हाणे व्हाट्सअप लाइ छा पियो लहे साईं असां सम्झी वियासीं साईं तव्हां अॼुकल्ह सभु बिज़ी हो साईं अचो 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 साईं अचो 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 साईं अचो वालेकुम सलाम इजाज़त जी ज़रूरत न आहे अचो 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 त दोस्तो हींअर वक़्तु थियो आहे ब्लॉग खे ख़तमु करण जो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे ब्लॉग खे पसंदि कंदा लाइक कंदा ऐं शेयर बि कयो ऐं कमेंट मस्ट कयो छो मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदो आहियां ऐं उन्हनि जा वरी रिप्लाई बि कंदो आहियां ऐं हिकिड़ी वरी रिक्वेस्ट कंदुसि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब कंदव त मुंहिंजी वीडियो तव्हां ताईं पहुची वेंदी ऐं मां तव्हांजे कमेंट्स जो वेट कंदो आहियां तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ ईमान हे त ॾिस यार हे छा थियो हैंग थियुसि या अचां थो हे टे फाइलूं नथियूं चुरनि पाण में अरे पप्पा नेट बंदि थी विया आहिनि थोरी थियो आहे अरे हेॾे मुंहिंजी नज़र ॾिबई